सिंध सॼी सिंध जीअं पनोआकिल जा जेका मल पहलवान आहिनि उन्हनि बि भरपूर तयारी कई आहे। अॼु जेको आहे हितां जे जेका पनोआकिल जा जेका मल पहलवान आहिनि उन्हनि जेको आहे पंहिंजी फाइनल जेको आहे मीटिंग कोठाई, उन में जेको आहे पाण में सलाह मशवरो कयो ऐं जेको आहे प्रोग्राम खे कामयाबु बणाइण जे लाइ भरपूर जेको आहे अज़म कनि था पिया। उन खां पोइ हिननि जूं तयारियूं केतिरे हद ताईं जेको आहे वञी चुकियूं आहिनि ऐं उन खां पोइ छा छा जेको आहे तयारियूं आहिनि, अचो त तव्हां खे ॿुधायूं। दोस्तो, जीअं त शेर सिंध मलाखड़े जे लाइ असां ॿुधी त वॾी असांखे ख़ुशी थी। सरदार मोहम्मद बख़ ख़ान असांजो मिनिस्टर हुयो, उन जे लाइ असांखे वॾी ख़ुशी थी त इहो असांजे सिंध जे उजागर लाइ उथी पियो। उन खां पोइ गॾु सिंध TV वारनि जा उन्हनि जा बि असां थोराइता आहियूं। जीअं त हीअ सॼे सिंध में मलाखड़ा करण लाइ प्रोग्राम शुरू थी आहे। सुभाणे 27 जनवरी ते इंशाअल्लाह घोटकी में असां डिवीज़न सखर वारा बाक़ाइदे सरदार साहब खे साबित करे ॾेखारींदासीं त सिंध त छा, पर असां ॿाहिरि मुल्क जे विढ़ण लाइ बि बिल्कुलु तयारु थिया आहियूं। तव्हांजो तयारियूं कहिड़े कहिड़े हवाले सां छा छा तयारियूं आहिनि त असां जेको आहे मल पहलवान रात जो खीर ऐं गिह गोश्त बाकरा तेलनि जूं महिनतूं वर्जिशूं सॼी राति ॿ टे माण्हू उन्हनि खे मालिश कनि पिया, यानी इहे उन्हनि जूं महिनतूं कनि था। त इंशाअल्लाह जेकॾहिं इहे प्रोग्राम पहलवान चवण लाइ तयारु आहिनि त असांजी सिंध त छा, पर असां ॿाहिरि मुल्क लाइ विढ़ण लाइ बि तयारु आहियूं। इंशाअल्लाह असांजी डिवीज़न सखर खटंदी, सखर डिवीज़न बाक़ाइदे सां इंशाअल्लाह फर्स्ट पोजीशन में सखर डिवीज़न असां हिकिड़ो सरदार साहब खे साबित करे ॾेखारींदासीं त सखर डिवीज़न कीअं आहे। शेर सिंध मलाखड़ो शुरू कयो आहे सिंध TV न्यूज़ ऐं ख़ासि करे मिनिस्टर सरदार मोहम्मद बख़्श ख़ान महर साहब। इहो हिकिड़ो फर्स्ट क्लास क़दम आहे। सिंधियुनि जी सकाफ़त आहे ऐं इहा सकाफ़त पहिरियां यको माण्हुनि पोइते करे छॾियूं हुयूं सकाफ़तूं, पर मल मलाखड़ो ऐं ईअं न रुगो सकाफ़त आहे पर नौजवाननि खे उजागर करे थी, नौजवाननि जे दिलनि जो रत वधे थो। ऐं मां इंशाअल्लाह ताला पनोआकिल जे तरफ़ों वॾे जोश ऐं जज़्बे सां हलंदासीं, ॾिसंदासीं बि ऐं दाद बि ॾींदासीं। जस बि आहे सिंध TV न्यूज़ वारनि खे ख़ासि करे, ऐं इन में भरपूर हिसो वठंदासीं। माण्हुनि खे ख़ुशी आहे, माण्हुनि खे एडवांस में ख़ुशी आहे मलाखड़े ते वञण जी। 27 तारीख़ ते इंशाअल्लाह सोभारा थींदा, ज़िलो पंहिंजी डिवीज़न सखर कमाईंदी। इन सां गॾोगॾु मल जेके बि आहिनि ऐं वॾा उस्ताद जेके आहिनि, पहलवान जेके आहिनि, उहे बि अॻु में मायूस थी विया। हाणे जेकॾहिं मिनिस्टर बि ऐं ख़ासि करे न्यूज़ वारा बि उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कनि था त उन्हनि जी बि रत वधे थी ऐं उहे बि जोश सां इंशाअल्लाह शौक़ सां खेॾंदा। असांखे उस्ताद आहिनि, असांजा वॾा आहिनि, विरदा आया, असांखे ख़बर कोन हुई मल जी। उस्तादनि असांखे सम्झायो त हीअ मल मलाखड़ो अॿे ॾाॾे जो मलाखड़ो आहे, हे विड़ो, हिन में अची करे असां हिसा वरिता आहिनि, असां महिनत कयो अथऊं, असां नौजवान आहियूं। असां इंशाअल्लाह जेको बि मल ईंदो, लाड़काणे जो ईंदो, हैदराबाद जो इंशाअल्लाह असां उन्हनि खे अहिड़नि झटकनि में ॾींदासीं जो हिक ई झटके में असांजो झटको न सही सघंदा। ऐं इंशाअल्लाह असां इहो चवंदा सखर ज़िलो असांजो फस्ट आयो आहे ऐं हींअर बि फस्ट ईंदो इंशाअल्लाह। ऐं जो काज़ो असां महिनत असांजी जारी आहिनि, कोशिशूं जारी आहिनि ऐं इंशाअल्लाह असां जो काज़ो पंहिंजे खेल में कामयाबु ईंदासीं ऐं असां पंहिंजी महिनत में कामयाबु ईंदासीं। इंशाअल्लाह असां सखर ज़िले जो एवॉर्ड खणी ईंदासीं, ॾेखारींदासीं पंहिंजे ज़िले खे त वाक़ई सखर ज़िले जा पहलवान जागनि था पिया। हिन वक़्तु बि विढ़ण लाइ तयारु आहियूं, असां हिन वक़्तु बि तयारु आहियूं। उहो त इंशाअल्लाह अल्लाह जा हुकुम में हूंदो त असां जेको आहे पंहिंजो मैदान कामयाबु करे ऐं फ़तह करे ईंदासीं। असांजी महिनतां, असांजूं कोशिशूं, असांजूं मालचियूं, असां खुराकां पंहिंजूं जारी रखियूं आहिनि। राति जो 2-2 किलो खीर ऐं राति जो सुम्हण वेली बि असांजी इहे सोच में हूंदी आहे त असां फलाणे मल खे कहिड़ो दाव करे ऐं कहिड़ो वारो करे असां उनखे दसींदासीं। ऐं फलाणो मल असांखे ॾाढो आहे त असां उनखे कहिड़ो वारो कयूं ऐं असां उन ते कहिड़ो दाव कयूं ऐं असांखां उहो कीअं दसबो, उन सां कहिड़ो तरीक़ो असां इस्तेमालु कंदो, उहो असांखे किरंदो। ऐं इंशाअल्लाह असां कोशिशि कंदासीं। मुंहिंजी कोशिशि इहा आहे त मूंखां जेको ॾाढो पहलवान ईंदो, मां चढ़त करे उस्तादनि जी दुआ आहे, उस्तादनि खां दुआयूं वठी करे चढ़त करे मां उन्हनि पहलवाननि सां पंहिंजी चैलेंज करे मुक़ाबिलो करे खटींदासीं। असांजा उस्ताद आहिनि, असां सां गॾु आहिनि। हाजिली नवाज़ जिसकानी मुंहिंजो उस्ताद आहे, मां उनजो शागिर्द आहियां ऐं असांजे उस्तादनि सां महिनतां आहिनि। इंशाअल्लाह असां पंहिंजे मुक़ाबलनि में कामयाबु ईंदासीं ऐं इंशाअल्लाह जेके असांखे ज़ोरा पहलवान ईंदासीं उन सां मुक़ाबिलो कंदासीं वञी करे ऐं उन सां इंशाअल्लाह उन्हनि खे ॾेखारींदासीं त नवां छोकिरा शागिर्द सखर जा जेके ज़िले जा तयारु थिया आहिनि उन्हनि पंहिंजो ॾेखारियो आहे त उन्हनि पंहिंजो जेको आहे सो करे ॾेखारियो आहे त वाक़ई सखर ज़िले जा शागिर्द तयारु आहिनि। हाणे असांजो पहलवान
उस्ताद आहे वॾो आहे सीनियर आहे हाजी अली नवाज़ मेत्रो बिल खणी आयो आहे भिटाई शाह अब्दुल लतीफ़ वॻो असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे असां ॾाढा अॼु बि ख़ुशि आहियूं त असांजो पुराणो सीनियर पहलवान ऐं कुराड़ो पहलवान पंहिंजी महिनत करे पंहिंजी तयारी करे जो बिल खणी आयो आहे त उन में बि असांखे ॾाढी ख़ुशी आहे इंशाअल्लाह असांजा जेके बि उस्ताद आहिनि असां उन्हनि खे बि चऊं था त तव्हां पंहिंजी तयारियूं कयो ऐं विड़ो हिन मैदान में अची करे ॾेखारियो पुराणनि पहलवाननि खे वाक़ई पुराणा आहिनि ऐं नवां आहिनि। असां सभ खां पहिरियां जेको आहे त सिंध टीवी न्यूज़ वारनि जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं ऐं सरदार मोहम्मद बख़्श ख़ान महर जा जंहिं हिन वक़्तु असांजी क़ौमी ऐं क़दीमी मल्ल रांदि खे उजागर ऐं सुजाग कयो आहे जेका हज़ारे साल तमामु पोइते पुठिते पहल हुई ऐं हींअर असांजो मिनिस्टर सरदार मोहम्मद बख़्श ख़ान महर जेको शहर सिंध मलाखड़ो कराए रहियो आहे ज़िला घोटकी में डिवीज़न जा मुक़ाबला आहिनि इन में असां पूरी सिंध ई शहर सिंध जो टाइटल ॾिनो हुयो आहे ऐं हक़ीक़त में असां सॼी दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त वाक़ई सिंध शहर आहे ऐं असां सखर डिवीज़न वारा पहलवान तमामु असांजे जेके बि पहलवान सभु असांजा भाउर आहिनि ऐं सभिनी पहलवाननि खे असां चैलेंज करे चऊं था ऐं गुज़ारिश था कयूं त जंहिंखे जेतिरो साहु ऐं ताक़त आहे केर बि कंहिंखां घटि न आहे ऐं असां सॼी सिंध में पर पूरी दुनिया में सिंध ऐं सखर डिवीज़न जा जेके बि पहलवान आहिनि उहे सभिनी पहलवाननि खे हाराए ऐं धरती ते पट ते कराए ऐं पहलवाननि खे वाक़ई चैलेंज करे सघनि था ऐं केतिरा ई प्रोग्राम सखर डिवीज़न ई खटिया आहिनि ऐं चैलेंज सां खटिया आहिनि भेट शाह ते 4 साल बि सखर डिवीज़न खटी आयो आहे ऐं सचल सरमस्त ते बि सखर डिवीज़न खटी आयो आहे ऐं हींअर बि मीरपुर माथेलो में प्रोग्राम थियो पीर दीन मोहम्मद शाह जो उतां बि सखर डिवीज़न ई माना खटी आयो आहे पंजाब खां बि ऐं सिंध वारनि खां बि ऐं ताज़ो भेट शाह जो मेलो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको औक़ाफ़ खातो जो माना प्रोग्राम कराईंदी आहे उते बि असांजी सखर डिवीज़न माना खटी आई सॼी सिंध खां ऐं पहलवान अली नवाज़ मेतलो खटी आहे उहो बि असांजी सिंध जो माना हिकु हिसो आहे ऐं सखर डिवीज़न जो हिसो आहे ऐं असां सभिनी पहलवाननि खे चैलेंज सां चऊं था जेको बि ईंदो इंशाअल्लाह असां कंहिं बि प्रोग्राम खां घटि न आहियूं। अॻे असांजी रांदि हज़ारे साल जी आहे पर कुझु पोइते हुई पर हाणे असांजो मिनिस्टर मोहम्मद बख़्श ख़ान थियो आहे इन असांजी संभाल कई आहे मालकाई कई आहे असांजी रांदि खे सुजाग कई आहे असांजो शुक्रगुज़ार आहियूं सिंध टीवी वारनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखां बिल्कुलु बि साथ ॾिनो आहे ऐं असांखे सुजाग कया आहिनि त असां मल जेके बि सुजाग थी वियासीं ऐं पंहिंजी तयारियुनि में थी वियासीं पंहिंजूं खुराकनि में पंहिंजी महिनतनि में भरपूर थी वियासीं हाणे मुक़ाबिलो करे ॾेखारींदासीं हाणे मुक़ाबिलो कंदासीं जेके बि रांदीगर आहिनि प्लेयर उन सां घोटकी में फस्ट सखर डिवीज़न जी पोल्शन ईंदी असां ॿिए जोड़ जा पहलवान आहियूं वॾी खुराक कई आहे ऐं पहिरियों त असां सिंध टीवी वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं मुल्क खे ॻंढे छॾियो आहे ॿियो मिनिस्टर थियण ते रांदियुनि खाते वज़ीर थियण ते सरदार मोहम्मद बख़्श ख़ान महर जा बि शुक्रगुज़ार आहियूं। असांजे सखर ज़िले में तमामु वॾा पहलवान आहिनि जेके बि ॿाहिरियां इहे हवाल करंदा आहिनि सभिनी खे शिकस्त मिलसी इंशाअल्लाह। खाधो खुराक बि जेको आहे सिंधी गियो बाकरा मग़ज़ पीअनि था गियो ठाहे पीअनि था गोश्त खाइनि था बादामियूं खाइनि था वॾी तयारी में आहे सखर ज़िलो इंशाअल्लाह ख़ैरपुर हुजे चाहे लाड़काणो हुजे चाहे घोटकी ज़िलो हुजे उमेद अलाह में आहे सखर ज़िले ॾांहुं शिकस्त खाईंदा। जी नाज़रीन तव्हां ॿुधो ई सखर डिवीज़न जे पनोआकिल तालुके सां तालुक़ु रखंदड़ ही जेके मल्ल पहलवान मुंहिंजे पुठियां मौजूदु आहिनि हिन जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं ही केतिरा पुरअज़म आहिनि हिननि जेको आहे हिन जूं ॻाल्हियुनि मां ईअं लॻो त ही जेके जेको आहे सिंध सतह ते जेको थींदड़ ही मुक़ाबिलो आहे शहर सिंध इन में इहे पंहिंजे ख़्यालात जो जेको इज़हार कयो आहे हिननि में हिननि जो चवणु आहे त जेके ॿियनि डिवीज़ननि खां मल्ल जा जेके पहलवान आहिनि उहे खेनि चैलेंज कंदा पिया ही उन्हनि खे उन्हनि जी दावा उनखे धूड़ कंदे चवंदा पिया त हू उन्हनि जे खेनि पहिरें जाठे में ई दसे करे उछलंदा ऐं इन भरपूर तयारी कई आहे रोज़ानो जेको आहे हीअ वर्ज़िशूं उन खां पोइ डेली जी बुनियाद ते कसरतूं कंदा पिया खाद खुराक बि तमामु बहितरीनु रखियो आहे ऐं साबित करे ॾेखारींदासीं सखर डिवीज़न जेको आहे उहो सॼी सिंध में पहिरियों ईंदो ऐं शहर सिंध जो जेको टाइटल आहे उहो सखर डिवीज़न ई हासिलु करे सघंदो। कैमरामैन इरफान कलोड़ सां गॾु जमील अंजार सिंध टीवी न्यूज़ पनोआकिल।